सना फातिमा शेख सेकेंड ईयर जी स्टूडेंट। मूंखे थैलेसीमिया जी एडी नॉलेज त न हुई। अॼु असांजे कॉलेज में जो प्रोग्राम थियो आहे उन में असांखे काफ़ी सारी ॼाण मिली आहे त थैलेसीमिया आहे छा। थैलेसीमिया जे मतलब पाकिस्तान में सिंध में या ॾाढी थी थिए। इन जो कारण इहो आहे त तव्हांजे ख़ानदान में अगरि कंहिंखे आहे थैलेसीमिया मतलब ख़ानदान में जेके माइनर हूंदा आहिनि उन्हनि जी शादी थींदी आहे त उन्हनि जो जेका औलाद हूंदी आहे उहा बि थैलेसीमिया जी मरीज़ हूंदी आहे। मां इहो चाहियां थी त थैलेसीमिया जी टेस्ट ते फ्री में असांजे कॉलेज में त डॉक्टर काशिफ मोहम्मद इकबाल जी जे करे असांजे कॉलेज में त इहा टेस्ट फ्री थी आहे, पर ॿियनि कॉलेजिस में बि उहे वेंदा आहिनि उन्हनि जो फ्री कंदा आहिनि। पर ॿिया जेका आम पब्लिक आहे उन्हनि में मतलब इहा टेस्ट न आहे थींदी। मां चाहियां थी त उहा उन्हनि जी बि फ्री थिए ऐं जीअं त उन्हनि खे ख़बर पए त थैलेसीमिया आहे छा। जे माण्हुनि खे इहा ख़बर ई न हूंदी त उहो शादियूं उहे ई कंदा रहंदा पंहिंजे पाण में पंहिंजे ख़ानदान में। जे उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त उहो इन शइ खां दूर रहंदा ऐं उहो इन शइ खे कंट्रोल कंदा ऐं पाण में शादियूं न कंदा। माइनर सां शादी कंदो त उन्हनि जी औलाद बि मतलब थैलेसीमिया जी मरीज़ थींदी। तंहिंजे करे जे माइनर नॉर्मल इंसान सां शादी कंदो त उन्हनि जी औलाद ईअं न थींदी ऐं थैलेसीमिया ते कंट्रोल थी वेंदो। थैंक यू, शुक्रिया।